हज़रत अबू बकर सिद्दीक साईं जो उर्स मुबारक ठीक है। हाणे मुझे वरी बे सवाल इते जो भला हिन महीने जे 20 तारीख़ साहब का शय रिलेटेड आहे। हिकड़े फकीर अल्लाह वारन सा सोहबत जो इहो फायदो आ त मुंहिंजा दोस्त 20 जमादुस्सानी इमाम हसन ऐं हुसैन जे अमर जो मीलाद था। सुभान अल्लाह। 20 जमादुस्सानी उहा अम्मा बतूल सुहणीअ जो मीलाद आ जंहिंजे लाइ मुंहिंजो महबूब मुस्तफा उथी इस्तक़बाल कंदो। सुभान अल्लाह। हिकड़ी गाल तो बुधाया इमाम हसन मुज्तबा साईं फरमाइन था उम्मीद ते गाल तो कया ओ शाने औलिया ते मोटी अचा। इमाम हसन मुज्तबा साईं फरमाइन था रात जो टाइम इशा जी नमाज जो टाइम गुजरी चुको आ। पाण फरमाइन था दिल में ख्याल कयम अज दिसा त मुजी जीजल अम्मा रात कीअं थी गुजारे। इमाम हसन मुज्तबा अलैहिस्सलाम फरमाइन था मां जागी रात गुजारी डिठम त इशा जी नमाज खां बाद मुजी जीजल अम्मा मुसल्लो विछायो सजी रात केडी मल क़याम में केडी मल रुकू में केडी मल सजदन में। पूरी रात मुझी अम्मा साण सजदन रुकुन में गुजारी अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत कंदे गुजारी। इमाम हसन साईं फरमाइन था जी फजर जी अज़ान आई त मूं पंहिंजे जीजल अमड़ खे दुआ घुरंदे ॾिठो। मुझी अम्मा दुआ घुरी रही आ ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब ओ मुंहिंजा मिठड़ा करीम रब कदे उहा लंबी रात थींदी जो तुझे महबूब जी बचड़ी सजदा करे ठोकंदी। ऐ मुसलमान बनफिल पड़ी बस करदा हूं लिस्ट रब्बे जुल जलाल जे दरबार में खणी बीहंदा हूं। अल्लाह से सुभाणे ही कम भी मुझो थे मुझे पुट खे नौकरी भी मिले बनीअ जो जरेब भी मिले प्लाट जो सौदो भी थी वने ये लगदो आसमान फतह करे आया हूं जो त तुझे असा जे जिंदगी जे मकसद में रुगी दौलत दुनिया शामिल आ। मुझे हसनैन करीमैन जी अम्मा जे इबादत ने निहार जे विलादत खे भी तू विसारे वेठो आ। इमाम हसन मुज्तबा साईं फरमाइन था मुझी जी जल अम्मा रोई दुआ थी घुरे या अल्लाह या अल्लाह वा कदे रात लंबी थींदी जो तुझे महबूब जी बचड़ी सजदा करे ठोकंदी। इमाम हसन साईं फरमाइन था ये चई करे मुझी जी जल अम्मा दुआ थी घुरे या अल्लाह मुझे महबूब इमामुल अंबिया मुझे दिल पर बाबे मोहम्मद करीम जे गुनहगार उम्मत जी पारत हुजई। आए कलमे वाला मुसलमान इमाम हसन मुज्तबा साईं फरमाइन था जी मुझे जी जल अम्मा इहा दुआ घुरी बच्चे जे हैसियत में खटड़ी छड़े ची अम्मा के गिराटी पातम अम्मा जी मुझा बचड़ा अम्मा जे हसन के दुआ में याद कोन कई अम्मा अज हुसैन के याद कोन कई ज़ैनब के याद कोन कई त जी जल अम्मा जो जवाब बुध मुझे महबूब मुस्तफा जे बचड़ी जो जवाब बुध इन करे तो बुधाई त तू पांजे अंदर वारे पखी के जागा कदर कर बेकदरो नथी अम्मा जवाब दई रही आ ओ मुझा बचड़ा हसन दुनिया में ओहा कहिड़ी मावा जेका पंहिंजा बचड़ा दुआउन में विसरल हूंदा तुझे ला भी दुआऊं घुरंदी हां पंहिंजे बचड़ी ज़ैनब ला भी घुरंदी हां बचड़े हुसैन ला भी घुरंदी हां रुकैया कुलसूम ला भी घुरंदी हां बचड़े मोहसिन ला भी घुरंदी हां पर मुझा बचड़ा याद रखी छॾे पहिरी दुआ जॾहिं बि घुरंदी हां त पंहिंजे महबूब जे गुनहगार उम्मत जे ला घुरंदी हां।
मुझी अम्मा असा औलाद खां भी अग में अम्मा चवे थी हा तवज्जह कजा जवाब केड़ो थी दे ओ मुझा बच्चा तो मुझे दिल पर बाबा जे कुलड़न जी सवारी कदे त डिठी तो मुझे महबूब सा नाज कदे त डिठा पर तुझी अम्मड़ बतूल पांजे बाबा के रात नी जूरा थियूं जागदे डिठो रूअंदे डिठो इबादतूं कंदे डिठो पर जेडी मल भी मुझा महबूब दुआ घुरंदा हुआ बचड़न जेला बाद में घुरंदा हुआ पहिरी रब्बुल आलमीन जे दरबार में पांजे गुनहगार उम्मत ला मुस्तफा दुआ घुरंदा हुआ ओ मुझा हसन बचड़ा मुंह पांजे दिल पर बाबा जी सुन्नत अदा कंदे जिंदगी जो तहियो करे छड़ियो अगर बख्शिश जी दुआ घुरनिया त पहिरी पांजे दुआ जे मथा हक पांजे महबूब जे उम्मत जो करे छड़ियो सुभान अल्लाह जवाब ने ही जे कुछ रंग ॾिसी थो न ये उन अम्मा जे दुआउनि जो सदको थे सुभान अल्लाह मुझी अम्मा बतूल सोणीअ जे दुआउनि जो सदको थे तोखे अंदाज़ो कोने त दुनिया में तन जो मकाम इहो आहे महशर में उन जो कहिड़ो मकाम हूंदो मौजू कोने छेड़िया नथो वधीक मौजू खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ी ॻाल्हि अम्मा बतूल जी कई में त गॾो गॾु सुहिणे सिद्दीक़ अकबर जी बि हिकु ॻाल्हि ॿुधाए छॾी ऐं इंतहाई मुख़्तसिर करे ॿुधाई त यादि रखी छॾ जेके न सहाबी हन उहे फौजी थे मुझे महबूब मुस्तफा जा जेके सहाबी हन उहे कंहिंजी फौज आ सहाबा जी फौज कंहिंजी फौज आ जो मुझे महबूब मुस्तफा जी बदर में सहाबी खैबर में सहाबी उहद में सहाबी खंदक में सहाबी हुनैन में सहाबी हर जगह ते मुझा दोस्त अजीज मुझे महबूब मुस्तफा जा सहाबी जंगियूं लड़िया बच्चा ॿार कुर्बान कयो या फौज थई मुझे मुस्तफा जी वो प्यार में जेकॾहिं तोखां पुछां त कॾहिं ईअं थियो आहे त कोई शख्स चवे त फौज खां त मूंखे नफ़रत आहे पर सिपह सालार सां मूंखे प्यार आहे ईअं कोन थींदो आहे जंहिंजो सिपह सालार सां प्यार हूंदो आहे उन जो फौज सां बि प्यार हूंदो आहे मुंहिंजे महबूब मुस्तफा जे सहाबा सां प्यार कर फ़क़ति इहो सोची करे प्यार कर तूं असां जॾहिं निमाज़ पढ़ंदा आहियूं तूं असां जॾहिं निमाज़ पढ़ंदा आहियूं त इमाम जे सजदे सां गॾु सजदो ॾींदा आहियूं ॿुधाए तो न सजदे जो सवाब मिलंदो आहे या कोन मिलंदो आहे जवाब ॾे तू असां इमाम सां गॾु सजदो ॾियूं रब उहो सजदो क़बूल करे सहाबा उहे हन जन जो सजदो मुझे मुस्तफा जे सजदे सां गॾु थींदो आहे सुभान अल्लाह याद रखी चल मुसलमान जॾहिं इमाम किरायत कंदो आहे इमाम क़ुरान जी तिलावत कंदो आहे त उन जो सवाब रब सॼी जमायत में तक़सीम कंदो आहे जमायत ख़ामोश बीठी हूंदी आहे इमाम क़ुरान जी तिलावत करे निमाज़ पढ़ाईंदो आहे इमाम जी तिलावत करण जो सवाब अल्लाह जमायत में तक़सीम कंदो आहे मूं जहिड़ो मौलवी पढ़ाए या को ॿियो मौलवी पढ़ाए हिकु हिकु हरफ जूं 10 नेकियूं मिलंदियूं आहिनि ओ मुस्लमान करे तसव्वुर कयो त जन जो इमाम जॾहिं इमामुल अंबिया थी निमाज़ पढ़ाईंदो हूंदो जॾहिं क़ुरान जी तिलावत ज़ुबान मुस्तफा मां थींदी हूंदी त उन जो सवाब रब कंहिं में तक़सीम कंदो हूंदो जो इन सहाबा जे जमायत में तक़सीम कंदो हूंदो त एडी अजीम जमायत सां मुझा दोस्त अजीज अंदर में बुग़्ज़ या कीनो रखण मुनासिब कोने मुझे महबूब मुस्तफा जे हिक हिक सहाबी सां प्यार कर मुझे महबूब मुस्तफा जे हिक हिक दीवाने सां प्यार कर इंशाअल्लाह ताला इहो प्यार तोखे दुनिया में ख्वार थियण कोन ॾींदो पर हुजूर जे दरबार में वठी हलंदो इंशाअल्लाह ताला मां हिन शहर सां भले जो कलाक पूरो थियण वारो आहे पर उन कलाक जो फिक्र न आहे मां हिन शहर सां महफिल जो आगाज़ तो कयां जो असांजो दोस्त आहे मंसूर अहमद भट्टी
सुञाणो वाला कोन सुञाणो प्रोग्राम वरतई फोन करे ताकीद करे पाबंद कई त सही ॿियो जेको वणे वत पढ़जो पर हे हिकिड़ो शेर जेको आ इहो मूंखे ज़रूर ॿुधाइजो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वो हिकिड़ो शेर पढ़ी करे इंशाअल्लाह ताला मां अज़मत औलिया ते ॻाल्हाईंदा जेको मूं मौज़ू खयो आहे इंशाअल्लाह ताला थकिजी त न पिया घणे विहारण जो आदी न आहियां जेकॾहिं थकिजी पिया हो त मुंहिंजा दोस्त मां हाणे जो हाणे तव्हांखे छॾण जे लाइ बि तयार आहियां जेकॾहिं थका न आहियो त पोइ ही शेर ॿुध ऐं जे दिलि चवई त भले गुनगुनाइजां जे न चवई त भले ख़ामोश थी ॿुधजां छो त तव्हां जेतिरियूं बि मुंहिंजूं तकरीरूं ॿुधो हिकिड़ो जुमिलो तव्हांजे ॾाढो क्लियर हूंदो कंहिंखे ईअं न चवंदो हा त तूं सुभान अल्लाह छो न चई बल्कि इए चवंदो हा त सुभान अल्लाह बि भले चओ पर उन खां पहिरीं थोड़ो ॿुधो ऐं समझो त जेका ॻाल्हि चवण वारो चवे पे तो सुभान अल्लाह जे चवण जहिड़ी आहे या माशाअल्लाह जे चवण जहिड़ी आहे इए न थिए त ॿुधाइण वारो ॿुधाए पियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मुतालिक त यज़ीद बेशर्म बेहया कमीने ॾाढो ज़ुल्म कयो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ज़ात सां ऐं तव्हां चओ सुभान अल्लाह इए न कयो ॻाल्हि पहिरीं ॿुधो ॿुधण खां पोइ समझो समझण खां पोइ कॾहिं सुभान अल्लाह चइबो कॾहिं माशाअल्लाह कॾहिं इंशाअल्लाह बि चई छॾिबो आहे इन करे पहिरीं ॻाल्हि खे समझो समझण खां पोइ जवाब ॾींदो इंशाअल्लाह बरकत थींदी त हिकिड़ो शेर हिन दोस्त जे चवण ते छो त हेॾी महिनत कई अथई माशाअल्लाह हेॾो पिंडाल सजायो अथई इंशाअल्लाह ताला इहा पक कयो त जेको आयो आहे अल्लाह ताला उन जो अचणु क़बूल कयो आहे न कबूल करे हा त छो घुराए है यार वरी मां यहाँ थोड़ो सूफी माण्हू वरजे न सूफी यार में रग अचे वई त सफ़ा अञे सूफी रस्ते में काहे पवंदुसि चवंदा त हिकिड़े आशिक दीवाने खे जेॾी महिल मुनकर नकीर न ईंदा क़बर में जॾहिं घर में वञो न अफ़्शु सलाम बैनकुम अस्सलामु अलैकुम जो पाण खे पाबंद बनायो ऐं जेको अचे अगर सलाम न वराए त चओसि ओ म्या सलाम वराए तूं भी मुसलमान है मां भी मुसलमान हां बरकत केड़ी थींदी जॾहिं न मुनकर नकीर एक नेक सालिह जे क़बर में ईंदा चवंदा उथी त मुनकर नकीर जो निहारींदो पुछंदसि त तुंहिंजो रब कहिड़ो आहे चवंदो पहिरीं मूंखे इहो त ॿुधायो घर मुंहिंजे में आया हो या मां तव्हांजे घर में आयो आहियां तवज्जो कयो वो चवंदा घर तुंहिंजो अची पोइ घर मुंहिंजे में आया हो त हुकुम कहिड़ो आहे महबूब जे आशिकनि जो हुकुम कहिड़ो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा खे कोन था सुञाणो चवंदा सुञाणो था चए पोइ मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत कहिड़ी आहे कंहिं वटि वञो त पहिरीं छा चओ ॻाल्हाए छा चओ मलाइक चवंदा ॻाल्हि जाई थो चवे फ़कीर चवंदो पोइ महिरबानी करे गो पोइ हिते थियो नए सिरे खां अचो ऐं सलाम वरायो जेॾी महिल मुनकर नकीर वरी अचे चवंदा अस्सलामु अलैकुम चवंदो वालेकुम अस्सलाम चवंदसि त मर रब्बुक चवंदो छो सलाम जो मुंह ते वरायो अथव त मूंखे हुज़ूर जो उम्मती समझी वरायो अथव या नान मुस्लिम समझी वरायो मुसलमान सवलो रस्तो थी खुदा जो कसम जन्नत दुखी काने कंहिं तोखे चयो आहे त जन्नत कंहिंजे लाइ रब ठाही आदम अलैहिस्सलाम जन्नत में हुयो न ॾाढी हवा जन्नत में हुई न जे उन्हनि जे लाइ ठाही है त पोइ कणक जो दाणो पैदा छो कयो है एॾी वॾी जन्नत उन्हनि लाइ थोरी ठाही है अल्लाह ताला कणक जो दाणो इन लाइ त पैदा कयो आदम दाणो कणक जो खाधे जेका कुशादी जन्नत पैदा कई अथमि यार जे ग़ुलामनि जे लाइ त उन्हनि खे दुनिया ते मोकिलियो जन्नत तो असांजे लाइ जन्नत तो असांजे लाइ चओ इंशाअल्लाह ताला जन्नत में तूं असां हूंदासीं चओ इंशाअल्लाह ताला छो न हूंदासीं आहे को हिकिड़ो सबब बि ॿुधायो जन्नत में न हुजण जो सभई सबब जन्नत में हुजण जा आहिनि ग़ुलाम कंहिंजा हो चओ मदीने वारे घोट जा कलमो कंहिं ते पढ़े थो मदीने वारे साईं ते थो जहिड़ा आहियूं तहिड़ा कंहिंजा हूं महबूब जा हूं पोइ जेकॾहिं महबूब जा हूं कुकड़ किनो बेदो हेठो कढीस त कढणु कान ॾींदी आहे जेकॾहिं कुकड़ किनो बेदो नथी कढण ॾे त मुंहिंजो मुस्तफ़ा ग़ुलामनि खे कीअं छॾींदो रुगी तूं उम्मती हुजण जो हक़ अदा कर बस रुगी तूं उम्मती हुजण जो हक़ अदा कर मुनकर नकीर चवंदा त तुंहिंजो रब कहिड़ो आहे चवंदो छो मूंखे मुस्लमान सम्झो अथव न मुस्लमान जॾहिं मुस्लमान सम्झो अथव त पोइ मूंखां छो था पुछो त तुंहिंजो रब कहिड़ो आहे मुस्लमान आहियां तॾहिं जॾहिं रब खे रब करे मञो अथमि वञ मुंहिंजे रब खां पुछो त हीउ तुंहिंजो बानो आहे या कोन्हे
मां रब के कबूल करे आयो हाँ मां रब के कबूल करे हो गाल के खुटाया जिन मल मुनकर नकीर महबूब ईंदा पुछंदस त मन हाज़िर रजब ही जवान केर लंबी हदीस जो मामलो आ इन जवान जे बारे में दुनिया में छा चवंदे हैं मुख्तलिफ रवायात हन वरी भी जवाब आशिक सागियो दींदो हथड़ा बधियो बीठो होंदो जदो तहां अगारो जो मुके सलाम वरायो इन सोने जी सुन्नत अदा कई है या का भी सुन्नत अदा कई है जे इन सोने जी सुन्नत ची पो मुखा छो था पुछो त ही केरा उन मुझे पुनल का पुछो त मां उन जो गुलाम आया या कोन ऐ मुसलमान यकीन पक्को रख कामिल यकीन रख दिल में त जहिड़ो आहियां तहिड़ो पंहिंजे पुनल जो हाँ इंशाअल्लाह पुनल कोन छॾी परदो न खण जा ख़ालिक परदो न खण जा ख़ालिक ढक जा ढकण वारा दुनिया जसारा माण्हू मूं ते खिलण वारा परदो न खण जा ख़ालिक सुभान अल्लाह दाता जे तो धिकारियो बेकार गिन बंदे खे ताना गुनहगार हिन गंदे खे लजपाल लज तू रख जा लजपाल लज तू रख जा खान पुछण वारा परदो न खण जा ख़ालिक ढक जा ढकण वारा दुनिया जसारा माण्हू आहिनि खिलण वारा परदो न खण जा ख़ालिक ॾाढो मॾोही आहियां मालिक ॾिजांइ माफ़ी ॾाढो मॾोही आहियां मालिक ॾिजांइ माफ़ी मूला ॿिए कहीं जी नाहे परवाह मूलाए तूं काफ़ी ॿिए कहीं जी नाहे परवाह मूलाए तूं काफ़ी चंदुरास माण्हू रखंदा चंदुरास माण्हू रखंदा बाक़ी त खिलण वारा परदो न खण जा ख़ालिक ढक जाए ढकण वारा दुनिया जसारा माण्हू मूं ते खिलण वारा परदो न खण जा ख़ालिक मूंखे यकीन आगे बख्शी दे तू ही बारी मूंखे यकीन आगे बख्शी दे तू ही बारी हर वक्त तुझे दरते मुझी आजारी सारी लजपाल लज तू रख जा लजपाल लज तू रख जा तो खान पुछण वारा परदो न खण जा ख़ालिक ढक जा ढक
दफो दिल खोले दुरूद पढ़ तमाम दा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। 80 साल जो कुराड़ो घणी उम्र जो 80 साल जो कुराड़ो निमाज जो पाबंदा पंज ही वक्त पाबंदी सां पढ़ंदो चो अल्हम्दुलिल्लाह। सभिनी कमन खां हले हाणे छा कंदो पर इहो बि जंहिंखे नसीब करे कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। ऐ नौजवानो पीरीअ जा हज़ारे सजदा न तुंहिंजे जवानीअ जो हिकिड़ो सजदो रब खे ॾाढो वणंदो आहे। जॾहिं नौजवान जवानीअ जे बावजूद गुनाह जे ताकत जे बावजूद गुनाह जे लाइ कोई सॾे रहियो आहे, गुनाह जे मौक़े जे बावजूद सभिनी खे छॾे जॾहिं रब ज़ुल जलाल जे दरबार में अची करे हिकिड़ो सजदो ॾींदो आहे, मुंहिंजो अल्लाह अर्श जे फ़रिश्तनि जियादो नाज़ कंदो आहे। जवानी भी अथस हुस्न भी अथस गुनाह जो मौक़ो भी अथस सब कुछ कंहिंजे लाइ छॾियो आहे। या अल्लाह तुंहिंजे रज़ा जे लाइ मुंहिंजो रब फरमाईंदो आहे पोइ गवाह बणिजी वञो दुआ इहो मुंहिंजो बानो घुरंदो वञे आमीन। तव्हां चओ त मां रब मिड़ई दुआऊं क़बूल करे छॾियां। 80 साल जो कुराड़ो निमाज़िया 5 वक्त निमाज़िया सफ़र में निकितो आहे। सफ़र कंदे कंहिं ॻोठ जे भरमा अची लॻियो, वर इस्तापता लॻियो या कंहिं मीर खान भट्टीअ जे ॻोठ जे भरमा लॻियो। निमाज़ी शख़्स हुयो 3 पहरीअ जी निमाज़ जो टाइम थियो। कहिड़ी निमाज़ वरी चओ 3 पहरीअ जे निमाज़ खे एतिरो तरब इज़त बख़्शी आहे जो अलॻि क़ुरान में रब ताकीद कयो आहे हाफ़िज़ू अलस्सलावात वस्सलातिल वुस्ता। सभिनी निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कयो, ख़ासि करे 3 पहरीअ जे निमाज़ जी ख़ासि हिफ़ाज़त कयो। ख़बर अथव छो सिज लहण ते हूंदो आहे, शैतान पलीत चंबड़ियो पियो हूंदो आहे, ही कम करे वठां अञा सिज बीठो आहे, ही कम करे वठां गाह जी भरी करे वठां सिज बीठो आहे, पुत्र करे वठां सिज बीठो आहे। तां त कम कंदे कंदे सिज लही वेंदो आहे, ॾींहुं वञण वारो हूंदो आहे, राति अचण वारी हूंदी आहे, नफ़्स हिर्स में मुब्तला कंदो आहे। इन करे 3 पहरीअ जे निमाज़ खे पाबंदी ऐं ताकीद सां अदा कजां। जो त 3 पहरीअ जे निमाज़ में रकातूं त 4 पर जेको अदा कंदो आहे 4 उन जो रब बेड़ो कंदो आहे। अल्लाह जो नेक सालिह बानो ॻोठणे खां लॻियो निमाज़ जो टाइम थियो आहे। निमाज़ी माण्हू जॾहिं निमाज़ जो टाइम थींदो छा ॻोल्हींदो? पाणी ॻोल्हींदो, मस्जिद ॻोल्हींदो। हाणे पहिरीं वुज़ू जी तलाश में ॻोठ जे तरफ़ लड़ी पियो। ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ो खूह हुआ, पक थी वई त खूह ते पाणीअ जो इंतज़ाम हूंदो। अचे खूह ते जॾहिं पहुतो ॾिसे त खूह वटि पग बि लॻी पई आहे, ठाव बि पियो आहे, मगर रसो मौजूद नाहे। हेॾे होॾे निहारण लॻो त रसो हथ जे त पाणी कढी वुज़ू कयां, ॾिठई रसो नाहे। दिल में ख़्याल कई परवाह नाहे। साम्हूं ॻोठ जेको घड़ो जेको अॻियां हुयो उन घड़े जो दरवाज़ो खड़काई। उन दरड़े जे अंदरां अल्लाह जी नेक सालिह बानी केर गाला गाला केर मता दिल में ख्याल करी त रुगी मर्द नेक थींदा आहिनि, औरतूं नेक न थींदियूं आहिनि। भुलियल आहीं दाणा उहे पया अथई बीबी राबिया बसरी जहिड़ा जो बेटी झंगल में आ काबो उन जो तवाफ कयो।
अल्लाह जी नेक नौजवान बांधड़ी जिया जो दरवाजो खड़क्यो पर्दे जे अंदरा भी आवाज दी दिया ओ दरड़े खड़कण वारा केरा बाहरा कुराड़ो जवाब दी दुआ ओ पर्देदार न्याणी आऊं मुसाफिर ऐ मुसाफिर कहिड़ो कम अल्लाह जी मानी नमाज जो टाइम थी वयो आ बाहर खूह भी आहे बाटली बाहे मगर रसो पानी कढण ला नाहे रसड़े जी इनायत कयो त मां खूह मां पानी कढी वुज़ू करे अल्लाह जो फर्ज अदा कया जडे कुराड़े या नमाज जी गाल कई त वहा अंदरा नौजवान पर्देदार न्याणी देसा हो भले पूछे थी ओ निमाजी घणी जिंदगी गुजरी थई नमाज पढ़ंदे 60-70 साल या 50 साल बुधाए तो वहा न्याणी पर्दे जे अंदरों जवाब थी दे ओ 50 साल नमाज़ूं पढ़ण वारा अज भी तोखे खूह मां पानी कढण ला रसे जी जरूरत पईया अफसोस आ तुझे हाल जे मथा जडे मुंह जड़े नमाज़ी एक पर्देदार न्याणी जो इहो आवाज ॿुधो दिल में ख्याल कई छा चई रही आ जबे तो अल्लाह जी बानी रसो न हूंदो त पानी कीअं निकरंदो पर्देदार न्याणी चवे थी परे थी त तोखे कढी ॾेखारियां त बिना रसे जे पानी कीअं कढबो आ ऐ अल्लाह जा बाना उहा पर्देदार न्याणी पर्दे में खूह जे मथा ईंदिया पंहिंजा चपड़ा चोरी दिया कुछ पढ़ंदिया पढ़ी पढ़ी करे पंहिंजे ज़ुबान मां पानी जो हिकड़ो कतरो खूह में उछलाईंदिया खूह जो पानी इए मुंहिंजा दोस्त जीअं नओं पाइप लॻंदो आ वाटर मां प्रेशर सां पानी ईंदो आ इए खूह जो पानी प्रेशर सां मथे अचे पग खां निकरण लॻो नौजवान न्याणी ने निहारे रहियो आ वहा न्याणी चवे थी अल्लाह जा बाना जल्द कर वुज़ू कर तुझी मंज़िल अञा अॻिते आ वुज़ू भी करे रहियो आ दिल में सोचे रहियो वाह मुंहिंजा मौला मुंहिंजी त 70-80 साल उम्र गुज़री आ तुझे बानीअ जो छा कमाल आ अलाए छा पाणीअ में विधई जो खूह जो पाणी बि सुञाणे रहियो आ त हीअ मुस्तफा जी दीवानिया वुज़ू वारे वुज़ू कयो न्याणी पूछे थी बस पानी खे इजाजत ॾियां तवज्जो कजा नौजवान अल्लाह करे तो मुझे अमड़न भेनरुन ते ही आवाज पहुंचे अल्लाह करे त ही तकरीर कहे अमड़न भेनरुन ते पहुंचे खुदा करे का कौम जी न्याणी नेक थी उन अल्लाह जी नेक सालिह बांधड़ी उन कुराड़े के चयो त अल्लाह जा बाना पानी के इजाजत दिया निहारे चवे तो हा अल्लाह जी बानी इजाजत दीस उन खुदा जे नेक सालिह पर्देदार न्याणी बरी कुछ पढ़ी करे पांजे जुबान मां उन खूह में कुछ उछलायो पानी हेठ लही वयो न्याणी घर वई उन 80 साल में दुनिया ॾाढी ॾिठी हुई पर हे रंग ही निरालो हुयो नमाज पढ़ी रहियो नमाज में हज़ारे ख्याल नमाज पढ़ी बस कई सिधो उन न्याणीअ जे दरड़े ते आयो जेॾी महिल न्याणीअ जो दरड़ो खड़काए त न्याणी जवाब थी ॾे केरा जवाब थो ॾे मुसाफिर न्याणी पर्देदार चवे थी ऐ मुसाफिर वरी पानी खपई या रसो खपई जवाब थो ॾे नकी पानी खपे नकी रसो खपे तोखे किस्म पंहिंजे जी जल अमड़ जे उन ठन जो जेका जी जल अमड़ तोखे प्यारी आ इन वखर जो दुकान ॿुधा जिथां इहो वखर तूं वठी आई आ सुभान अल्लाह ऐ कलमे वारा मुसलमान उहा नौजवान पर्देदार न्याणी
पर्दे जे अंदरा बीही करे उन मुसाफिर सा कलाम थी करे अज जी जल अमर जे थन जो कसम न दी हां कतन न बुधाया पर हाणे जी जल अमर जे थन जो कसम दिनो थई बुध तपो बुधाए ही वखर बेहदा कोन मिलियो आ ही वखर महबूब मदीने वारे मीर जे दरड़े ता मिलियो आ न्याणी छा कदी है अम्मा केड़ो विरद कदी है केड़ो वजीफो पढ़दी है चवे थी नकी विरद कंदी हां नकी वजीफा पढ़दी हां सुमण का पहिरी